अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में अवां ॾिसंदा त ओठो रईस कमाल खान खे चए थो त तो ॿिनि शींहनि खे हिकिड़े जॻह ते पिंजरे में जकड़े रखियो आहे। जेकॾहिं ही आज़ाद थी विया त हिन जो पहिरियों शिकार तूं हूंदइ। ओठे जूं ॻाल्हियूं ॿुधी रईस कमाल खान रबन ऐं वारिस खे मारण जो प्लान ठाहींदो त जीअं रबन ऐं वारिस जे खून जो इल्ज़ाम ओठे मथां अचे, पर ईअं कॾहिं बि कोन थींदो, छो जो हाणे ड्रामे में वञी कुझु मेन किरदार बचिया आहिनि। जेकॾहिं रबन ऐं वारिस खे मारियो वेंदो त पोइ ड्रामो ख़त्म थी वेंदो ऐं को बि नतीजो कोन निकिरंदो, छो त हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बहितरीन बणाइण लाइ ऐं अॻिते वधाइण लाइ रबन ऐं वारिस खे आज़ादु थियणो पवंदो। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में अवां ॾिसंदा त कहिड़े बि तरीक़े सां रबन ऐं वारिस रईस कमाल खान जे क़ैद मां आज़ादु थींदा ऐं पोइ ओठे ऐं रईस कमाल खान जो जीअण जंजाल करे छॾींदा। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदा त रईस गफ़ार खान जे वापसी तमामु जल्द थींदी ऐं रईस कमाल खान हुन खे मारण जो हिकु ॿियो प्लान ठाहींदो। त दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।